उठ गया बाप का सर से साया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया खालिद तलियार K1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। सर से साया हज़रत अमीरुल मोमिनीन अली मुर्तज़ा शेर खुदा अली साईं जी शहादत वारी दिहाड़े ते अॼु हैदराबाद में मातमी जुलूस बरामद थियो। उठ गया बाप का ही जुलूस करबला मौला दादन शाह हैदराबाद खां बरामद थियो। उठ गया मातमी जुलूस जे गुज़र वारे रस्ते ते करबला दादन शाह खां कदमगाह मौला अली ताईं पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। मातमी जुलूस जे गुज़रण वारे रस्ते में भरपासा ईंदड़ रस्तनि खे खारदार तारुनि सां बंदि करे सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। हैदराबाद पुलिस जो चवणु आहे त मातमी जुलूस जे गुज़रण वारे रस्तनि ते पुलिस जा एहलकार मुक़रर थियल आहिनि। आज ज़ैनब यतीम हैदराबाद पुलिस जो इहो बि चवणु आहे त राति खां वठी सख़्त चेकिंग कई वई आहे। आपका सर से साया उठ गया K1 न्यूज़ नेटवर्क हैदराबाद। सर से